नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में खबर ॾींदा हलूं त ढिगड़ी ڀرسان ॻोठ درياء खान ڪلوئي माहपارو में मकामी सियासी समाजी शख्सियत محمد खान ڪلوئي طرفان तकरीब ڪوٺائي वई सवें बरसात मुतासिर खानदान में राशन तक़सीम कयो वियो। तकरीब के मेहमान खास MPA मीर तारिक खान टालपुर, अगुण ज़िले चेयरमैन मीर अनवर खान टालपुर, ज़िले वाइस चेयरमैन मीर हाजी अहमद खान टालपुर, मीर शाहरुख अली खान टालपुर, محمد खान ڪلوئي ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त ताज़ो आयल बरसात मीरपुर खास ज़िले ऐं ख़ासि करे ढिगड़ी ऐं जुडो तालके खे सख़्त नुक़सान पहुचायो आहे। ज़रात खे कापारो धक रसियो आहे। मिसकिन माण्हू बेघर थी विया आहिनि। हिननि ॾुखियनि हालतनि में असां पंहिंजे वसार मुस्तहक माण्हुनि जी हर मुमकिन मदद कंदे खेनि राशन, ट्रेंड ऐं ॿियो ज़रूरी सामान पहुचायो। हिन वक़्तु बि असां जी इहा ई कोशिश आहे त मिसकिन माण्हुनि खे राशन ॾियण सां गॾोगॾु खेनि पंहिंजे पेरनि ते बीहारियूं। बरसात हिकु कुदरती आफ़त हुई, जिन बि मिसकिननि पोरियत माण्हुनि जो नुक़सान थियो, उन जो असांखे अहसासु आहे। कंहिं बि ॾुख जी घड़ी में खेनि अकेलो न छॾियो वेंदो। असांजो आवाम सां मुमकिन तावन रहंदो। तकरीब में मीर ज़ाहिद हुसैन टालपुर, मीर फतेह खान टालपुर, मीर अजीज खान टालपुर समेत इलाके वासियों ने वडे अंग में शिरकत की है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।